अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। अस्सलामु अलैकुम। I'm a Mir Muslim. हमारे सिरे आयो emerging questions with Mir Muslim। दोस्तों, छा तव्हांखे मालूम है तो तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो दौर को हुयो जंहिंमें मुसलमान एक तरफ़ स्पेन के फतह पिया कनि, एक तरफ़ सिंध के फतह पिया कनि ऐं टे तरफ़ पूरे सेंट्रल एशिया के फतह कंदे वो चाइना के हिकिड़े सूबे ज़ंजियांग ते पहुंची चुका है। पर इतने सारे फतुहात का पोइ बादशाह अचानक जिन इन्हनि टिनी इलाइक़नि खे फतह कयो उन्हनि जर्नैलनि खे पंहिंजे दरबार में घुराए थो ऐं इंतिहाई उन्हनि जो बुरो अंजाम करे थो। इएं बादशाह छो थो करे ऐं उहा कहिड़ी ख़िलाफ़त हुई ऐं इन तारीख़ के समझण के लाइ पाण खे कहिड़ियूं किताबूं पढ़णु घुरिजनि। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते पाण अॼु ॻाल्हि कंदासीं पंहिंजी वीडियो में। पर जेकॾहिं तव्हां पहिरीं दफ़ा असांजी चैनल ते आया आहियो त काइंडली सब्सक्राइब करे वठो कि तव्हांखे अहिड़ियूं वीडियोस जेको आहे ॿुधण जो मौक़ो मिलंदो रहे। दुरूद पाक पढ़ो सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। फरमाने सलाहुद्दीन अय्यूबी एक जासूस दुश्मन के पूरे लश्कर के शिकस्त दे सके तो, एक जासूस दुश्मन के पूरे लश्कर के शिकस्त दे सके ऐं एक गद्दार पंहिंजी पूरी कौम के ज़िल्लत में विझी सके। गद्दार पंहिंजी पूरी कौम के ज़िल्लत में विझी सके तो। इहो सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी सीरीज़ जो जेको सो 11 लेक्चर है ऐं पाण पंहिंजे हर लेक्चर की इब्तिदा में सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह ताला अलैह जा कॉल नकल कंदा आहियूं। तो अॼु जो जेको कॉल आहे उहो स्पेसिफिकली फॉर जासूस एंड स्पेसिफिकली फॉर गद्दार। पाण खे वधीक जेको हिन में टाइम लाइ उन घणो तमामु कुझु ॻाल्हियूं कंदुसि इन हवाले सां। ॾिसो, तारीख़ में जेके वॾा गद्दार आहिनि अगरि पाण उन्हनि खे यादि कयूं त रोमन एम्पायर जूलियन सीज़र, जब जूलियस सीज़र के जॾहिं गद्दारनि क़तल पे कयो त हिकिड़े गद्दार मशहूरु गद्दार उनजो नालो ब्रूटस ऐं पोइ मशहूरु हिकिड़ो सेंटेंस आहे जुमिलो आहे त जूलियस सीज़र जॾहिं उनखे ॾिठो त पोइ उनखे चयो यू टू ब्रूटस। त इहो हिकिड़ो मशहूरु जुमिलो आहे जेको अची वियो। इन ते उर्दू शाइर बि पोइ आयो उन शेर कयो आहे त देखा जो तीर खा के कमीन गाह की तरफ, देखा जो तीर खा के कमीन गाह की तरफ अपने ही दोस्तों से मुलाकात हो गई। तो बहरहाल ये हो। अच्छा, क्या मशहूर गद्दार है हिकिड़ो मीर जाफर, हिकिड़ो मीर सादिक। मीर जाफर नवाब सिराजुद्दौला बंगाल जो बादशाह, उन्हें सां बगावत उन सां गद्दारी कई ऐं पोइ अंग्रेज़ उते अची आया ऐं टीपू सुल्तान मीर सादिक, टीपू सुल्तान के हाराइण में वॾो किरदारु कंहिंजो इन जो सादिक। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो था जेको मीर आहिनि इहे टालपुर कोन, मीर जाफर ऐं मीर सादिक, महिरबानी करे हिननि खे टालपुर न सम्झिजो, आउट टालपुर आहे। मीर जो जेको अखर आहे उहो बतौर सरदार जे तौर ते इस्तेमालु थींदो आहे। नसरपुर जा आज़ीम शाइर आहिनि सूफ़ी, उन्हनि जो नालो आहे मिस्री शाह। मिस्री शाह जेके काफ़िन जा बादशाह आहिनि, काफ़ी पीअण वारी न, पीअण वारी काफ़ी न, काफ़ी हिकिड़ी सिंध पर शहर आहिनि उन जा बादशाह मशहूरु आहिनि। मिस्री शाह जेको मीर जो अखर जेको इस्तेमालु कयो आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बि कयो ऐं उन्हनि जी हिकिड़ी जेका आहे नात आहे जेका असांजी 6वीं क्लास सिंधी जी उनमें असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं। उहा नात ॾाढी प्यारी आहे, उहा नात पाण खे दिलि पई छॾे, तव्हां ॿुधी वठिजो। अची वीर दे सुधीर मिठा वीर मोचारा
सुनी कजा का मिठा मीर मुचारा, कबर क्या मदर जा मिठा मार कजा का, उते घोट कजा घोट मिठा मीर मुचारा। मिस्री शाह चैस्या का मिलकर बुझारो, गया तारीफ तो शरीफ मिठा मीर मुचारा। सुनिया कजा का मिठा मीर मुचारा। ॼण सदे अॻे नापे सुभान अल्लाह चवण चाहिए जैसा होता वहाँ बुद्ध मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो बराबर यह अगली नाप को थी गई। अच्छा टॉपिक के दार मैं टॉपिक करो मैं टॉपिक यो हो तो वो केड़ा जिन स्पैन के पता का अच्छा पर उनका पहले उन्हें टॉपिक ते करना पहले हम थोड़ो किताब में डिस्कस करें। तो शुरू और पान के हिस्ट्री के तो समझो और मुख्तलिफ किताब पढ़न भोजन किताबों जो को पेंजो को लाइक हो टेस्ट हाँ तो वीडियोस टीवी माशाल्लाह बेहतरीन वीडियोस हैं बेहतरीन जेका है उनमें इंफॉर्मेशन है कैसे बढ़ाई है एंड जाम सारा यूट्यूब पे अची हैं बेहतरीन वीडियोस है अगर हमें डिटेल ॾिसणी है वीडियोस की तो माशाल्लाह पर किताबों जेके असां पढ़ियूं सी मुझी दिल थी चाहे वो तव्हां सां ज़िक्र ख़ैर करियां उन किताबों जो मूंखे यादि थो पए किताबुनि में सीरत मुस्तफ़ा थ्रू ऑफ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़िंदगी मुबारका है बेहतरीन किताब है। हिकिड़ी किताब है जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी तारीख़ जो अलामा अब्दुल मुस्तफ़ा आज़मी नामत तरणी अच्छा हिकिड़ी ॿी किताब है उनजो नालो मर्दान अरब बेसिकली जेका असां हज़रत ख़ालिद बिन वलीद जो मुसलमान जो रूमी सल्तनत के पता किया हो जो मुसलमान जो पारसी ईरानी सल्तनत के पता किया हो इन सजन ते डिटेल से बेहतरीन किताब पढ़ स्टार्ट करना इतना इन किताब की खूबी यह है पढ़ स्टार्ट करना तो जेसि यह किताब खत्म न थी थे ब किताबों ये केन अब्दुल सत्तार हमदानी अब्दुल सत्तार हमदानी उन्हनि जी जेका असां ट्रांसलेशन है बेसिकली पुरानी किताब उर्दू में ट्रांसलेट किया पर बेहतरीन किताब है। तो चवण मकसद इहो कि तव्हां पढ़ो मर्दान अरब मज़ो अची वेंदो तव्हां पढ़ी ॾिसो। अच्छा उन खां अलावा तारीख़ुल खुलाफा अलामा जलालुद्दीन सुयूती शाफ़ी रहमतुल्लाह अलैह बेहतरीन किताब है। मुझे ख्याल था बनु अब्बास ताईं बनु उमैया बनु अब्बास जा जेतिरा ख़लीफ़ा ओवरऑल उन्हनि जे बारे में बेहतरीन किताब आहे तव्हां पढ़ंदो तव्हांखे मज़ो अची वेंदो। उन खां अलावा जेको आहे सो नसीम हिजाज़ी यस नसीम हिजाज़ी जा जेके नाविल आहे इस्लामिक जेका हिस्ट्री है उनखे जेको फिक्शन में जेको उन्हनि बयानु कयो आहे फिक्शन है थोड़ा अलग टेस्ट है पर मज़ो है बराबर जेके पढ़नि था पोइ उन्हनि जो मज़ो अचे थो वञे पोइ रिकमेंड कनि था। नसीब हिजाज़ी जाम सारियूं जेके नॉवेल आहे टेकन आलम लिखिया हुआ दास्तान मुजाहिद यूसुफ बिन ताशफी कैसर और किसरा कलीसा और इन खां अलावा जाम सारा पर ये तव्हां पढ़ो था मज़ो अची वेंदो। तो ये बराबर किताब की रिकमेंडेशन हुई ठीक है। अच्छा हाँ पर टॉपिक ते था टॉपिक कहिड़ो आहे बनु उमैया मतलब मां सलाउद्दीन अयूबी सीरीज जे जेको तारीख़ जेका आहे पाण डिस्कस कंदा पिया आहियूं बनु अब्बास जी पाण करे चुका हुआसीं हाणे पाण आया आहियूं बनु अब्बास ते त बनु अब्बास जे सॉरी बनु उमैया ते त बनु उमैया जो जेको टाइम पीरियड आहे उहो टाइम पीरियड तव्हां नोट करियो 600 एकड़ खां वठी 750 ईस्वी 750 600 एकड़ 750 तक़रीबन 90 साल बनु उमैया इन में टोटल 15 खलीफा जेके 15 खलीफा जेको हुकूमत कई है 15 वॾा खलीफा वॾा नाला आहिनि अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला यज़ीद नाती उन बारे में ज़िक्र कंदासीं। अच्छा उन खां पोइ खलीफा मुख़्तलिफ़ हज्जाज बिन यूसुफ आहे उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु ताला खलीफा वलीद बिन अब्दुल मलिक उन जे बारे में तो ज़रूरु ज़िक्र कंदुसि वलीद। अच्छा बाय द वे तव्हांखे बॉर्डर्स जे बारे में ॿुधाए छॾियां बॉर्डर्स केतिरो फैलियल हो इस्लाम तव्हां ॿुधायो हिकु तरफ़ स्पेन हिकु तरफ़ सिंध हिकु तरफ़ सेंट्रल एशिया चाइना एतिरो फैलियल आहे पर इहो कहिड़ो टाइम आहे इहो टाइम आहे वलीद बिन अब्दुल मलिक जो। अच्छा वलीद बिन अब्दुल मलिक जे लाइ जेका तारीख़ुल खुलाफा किताब आहे उन में मूं हिकिड़ी रिवायत पढ़ी हुई हाणे 10 साल पहिरीं पढ़ी हले किथे पढ़ी ॻोल्हींदुसि पर मूंखे यादि आहे त वलीद बिन अब्दुल मलिक जुमे जे ख़ुतबे में चए थो त ख़बरदार उहो मूंखे नसीहत न करे जेको सो तकवे इख्तियार करे कि केरु मूंखे नसीहत न करे त ख़ुदा जो ख़ौफ़ करियो पहिरीं हूंदो न माण्हू बादशाह खे यादि ॾियनि था आयो ख़ौफ़ करियो
तो ख़बरदार मुझे अगर के जो नसीहत की है खुदा के खौफ जी या तकवा जी या परहेज़गारी मुझे हथ में आई तलवार मूंखे वो तलवार हलाइण अचे ऐं जेसि ताईं तलवार हलती तेसि ताईं इस्लाम की तलवार खे हलाईंदो रहंदुसि। तो बहरहाल वो एतिरो तो ख़तरनाक बादशाह जो हिकु तरफ़ स्पेन हिकु तरफ़ सिंध हिकु तरफ़ चाइना मतलब जो विजनरी हिकिड़ो लीडर हो हुन दिमाग़ में इहा ॻाल्हि त फैलाइणो पवंदो हुनखे। तो बहरहाल उहो फैलाए वञो पैदा फैलाए। अच्छा उन सिपा सालार कहिड़ो हजाज बिन यूसुफ। हजाज बिन यूसुफ जेके मुख़्तलिफ़ कमांडर तयारु कया हुआ बेसिकली। हजाज बिन यूसुफ तारीख़ में को सुठी शख़्सियत कोन्हे का। हजाज बिन यूसुफ ॾाढो ख़तरनाक माण्हू हो। सहाबा किराम अलैहिम रिज़वान खे शहीद कयो। पर तारीख़ में चवंदा हुनजा ॿ वॾा कारनामा। हिकिड़ो वॾो कारनामो जो इहो हो त क़ुरान पाक जेके क़ुरान पाक ते पहिरीं ज़ेर ज़बर पेश शद मद जज़म वक़्फ़ कुझु कोन लॻियल हो सिर्फ़ु अरबी नुक़्ता बि कोन आहे। पर क़ुरान पाक ते ज़ेर ज़बर पेश वारो जेको लॻाइण वारो जेको कमु हो उहो हजाज बिन यूसुफ कयो। अॼु पाण पढ़ूं था न क़ुरान पाक ज़ेर ज़बर पेश त चवणो त उहो सॼो हजाज बिन यूसुफ करायो। हिकिड़ी त इहा ॻाल्हि हुई। ऐं तारीख़ जी ॿी जेका ॿियो जेको वॾो कारनामो हजाज बिन यूसुफ जो उहो इस्लाम के मुख़्तलिफ़ मुल्कनि में फैलाइण। सिंध में बि मोहम्मद बिन कासिम खे केरु मोकिलियो हजाज बिन यूसुफ। ऐं स्पेन में असल में अफ्रीका जो नॉर्थ अफ्रीका हो उन टाइम ते अफ्रीका उनखे चयो वेंदो। अफ्रीका जो जेको गवर्नर हो उन नालो मूसा बिन नुसैर। मूसा बिन नुसैर कंहिंखे तयारु कयो हो उन तयारु कयो हो तारिक बिन ज़ियाद खे। ऐं तारिक बिन ज़ियाद खे पोइ ऑर्डर जारी कयो त तव्हां वञी करे स्पेन खे फतह करियो। या हिकिड़ी वॾी कहाणी आहे सॼी कहाणी पाण कवर कोन करे सघंदासीं बसि थोरो सो ज़िक्र कयो। तो वह मशहूर कहानी तो जॾहिं पहुचनि था पंहिंजी किश्तियुनि खे साड़ था छॾी ॾेई जेके 15,000 पे 7,000 हूंदा आहिनि मूसा बिन नुसैर खे चवंदा आहिनि त अञा मोकिलियो फ़ौज अॻियां जेका लख फ़ौज रॉडरिक जेको स्पेन जो जेको बादशाह जो नालो रॉडरिक उन जी जेका फ़ौज हुई लख माण्हू आहे। हिते सिर्फ़ु 7,000 हुआ 7,000 ॿिया आया 15,000 थिया। पर 15,000 जेको हुन मुक़ाबिलो कयो लख सां ऐं पोइ ओवरऑल 700 सालनि ताईं स्पेन ते मुसलमाननि जी हुकूमत वॾी तारीख़ आहे। वो मुसलमान था छो निकिता उन्हनि जी हिकिड़ी वदार आहिनि न वदारनि जी वजह सां स्पेन में 700 सालनि खां पोइ 1492 में स्पेनिश इंक्विजिशन थिए थी। मुसलमाननि खे कढियो थो वञे नस्ल कढियो थो वञे बल्कि नस्ल ख़तमु एथनिक क्लीनिंग नस्ल ख़तमु थियो थी वञे। यहूदियुनि खे कढियो थो वञे। बराबरि वॾी ॻाल्हि हुन ते पोइ पाण ज़िक्र ख़ैर कंदासीं। अॼु टॉपिक जो जेको मेन पॉइंट आहे। अच्छा मुस्लिम बिन कुतैबा जीअं सॼे सेंट्रल एशिया अफ़गानिस्तान खे पता करणु को आसान कमु वॾियूं सुपर पावर आहिनि। अफ़गानिस्तान पता कोन पियो थिए पर हीउ जेको मुजाहिद हो जंहिंजो नालो मुस्लिम बिन कुतैबा जेको उन अफ़गानिस्तान के सेंट्रल एशिया के चाइना के खिलाइण करे मुंहिंजो नालो मुस्लिम आहे। बहरहाल त मुस्लिम बिन कुतैबा जेके हुआ उन्हनि जेको सो चाइना जो हिकिड़ो सूबो ज़ंजियान हुते चवनि था 1 करोड़ मुसलमान अञा बि आहे जेके उन टाइम ते मुसलमान थिया हुआ। चीनी जेके मुसलमान आहिनि ज़ंजियान ओगोर जेको कबीलो आहे त चवणु मक़सदु इहो आहे त एतिरो फैलियल आहे अञा वधीक फैलींदा। पर छा थियो जो वलीद बिन अब्दुल मलिक जेको बादशाह हो उनजो इंतकाल थियो। वो बादशाह केरु आहे सुलेमान बिन अब्दुल मलिक। ऐं उहे हथ में नसीब हिजाज़ी जा जेके नाविल आहिनि इन सां रिलेटेड या उन ते कहिड़ो नाविल हो पर उन में मुंहिंजी ॻाल्हि पढ़ी हुई तव्हांखे जेको सो जेका ॻाल्हि मूं पढ़ी हुई नसीब हिजाज़ी जे नाविल में उहा पढ़ी हुई। तो सुलेमान बिन अब्दुल मलिक जेको बादशाह नयो बादशाह थियो उन जो हिकिड़ो वज़ीर हो इसहाक़ उहो जेको हो सो उनखे का कावड़ हुई इस्लाम सां बेसिकली वो क्रिश्चियन हो पोइ मुसलमान थियो। मतिलबु अजीब साज़िशी ज़हन हो उनजो। ऐं पोइ बादशाह जे दरबार में वरी जेको सो मुख़्तलिफ़ चालाकियुनि सां बादशाह जे दरबार में वरी अची वियो मक़ाम मतिलबु वज़ीर थी वियो। त उन जेको आहे सो सुलेमान बिन अब्दुल मलिक जे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि अची उहा कहिड़ी ॻाल्हि त हीअ जेके वॾा जर्नेल आहिनि मूसा बिन नुसैर तारिक बिन ज़ियाद मोहम्मद बिन कासिम मुस्लिम बिन कुतैबा ये त वफ़ादार कंहिंजा आहिनि तोखां पहिरीं वारे जा वलीद बिन अब्दुल मलिक जा। तो इन्हनि खे पहिरीं ख़तमु कर छो जो इहे जे रहिया इहे तोखे ख़तमु करे वेंदा। पर सोच हाणे एतिरा तारीख़ जा अज़ीम किरदार एतिरियूं वॾियूं एक्सपेंशन्स कयूं सिर्फ़ु इन ॻाल्हि जी वजह सां इहे मुंहिंजो इक़्तिदार न ख़तमु करे छॾींदा। उन्हनि जो इंतिहाई बुरो अंजाम थियो। इहा तारीख़ जो हिकिड़ो ड्रॉप सीन आहे पढ़ंदे मज़ो कोन थो अचे। तारीख़ बिन ज़ियाद जो अंजाम कहिड़ो थियो। बहरहाल असर कंदा जो तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहे जेको पाण पढ़ंदा आहियूं।
इहा पर अॼु टॉपिक हुई। बनु मैया के बारे में अने जाम सारी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। इंशाअल्लाह सुभाणे नेक्स्ट वीडियो में पाण ज़िक्र ख़ैर कंदासीं। तव्हां जेकॾहिं पहिरें दफ़ा आया आहियो असांजे चैनल ते त असां तव्हांखे चवंदासीं काइंडली लाइक करे वठो, शेयर करे वठो, सब्सक्राइब करे वठो।